नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गडाब मां ख़बर ॾींदा हलूं त गडाब जे इलाइक़े लासी ॻोठ जे मरकज़ी इमाम बारगाह अल अब्बास अल हुसैनी इमाम बारगाह ते इमाम आलिया मक़ाम ऐं करबला जी शहीदनि खे नज़राने अक़ीदत पेश करण जे लाइ सीना ज़ंजीर ज़नी जो मातम इन बाद मजलिस अज़ा मुनक़िद कई हुई, जंहिंखे किताब अलामा सादिक जाफ़री ख़तीब सईद ऐं ॿियनि पिणु कयो। मुक़ररिन जो चवणु आहे त करबला वाक़ियो न रुॻो दीन जी बका जो सबबु बणियो आहे, पर इंसानियत जो दर्स पिणु ॾिए थो। इन चयो त इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला में पंहिंजे प्यारनि ऐं पंहिंजे जान जो नज़रानो ॾेई दुनिया वारनि खे ॿुधायो त हक़ ऐं सच जी वाट ते अटल थी बीह वञो ऐं उन लाइ अव्हां खे केतिरियूं बि कुर्बानी छो न ॾियणियूं पवनि। हिननि चयो त इमाम हुसैन करबला में अज़ीम कुर्बानी ॾेई शरीयत जी बका कंदे रिश्तनि जो तक़दस बहाल रखियो ऐं इस्लाम जी अज़मत जो झंडो बुलंद करे वियो है, जेको कायनात जी ता क़यामत बुलंद रहंदो। अपना आराम, अपनी आज़ादी, अपनी शख्सी जिंदगी को तर्क करके एक पैगाम को आम करने के मिशन पर आए हुए, एक पैगाम को आम करने के मिशन पर कायम है। लिहाजा ये भी अपने हिसाब से अपनी नौइयत का जिहाद है, जो राह हुसैन में और राह हुसैन में और राह करबला को आम करने के ज़राए में से एक ज़रिया है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।